हाज़रीन हलंदासीं थर ॾांहुं जिथे GDA ऐं PTI जो वॾो पावर शो थी रहियो आहे, जिन खे हुरन जो रूहानी पेशवा पीर साहब पागारो ऐं गौसिया जमायत जो रूहानी पेशवा मखदूम शाह महमूद कुरैशी ख़िताब करण वारा आहिनि। ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी ऐं हुरन जो रूहानी पेशवा पीर साहब पागारो हिन वक़्तु स्टेज ते पुॼी चुका आहिनि। अचो त कुझु तव्हांखे इन जूं झलकियूं ॾेखारियूं। रूहानी रहबर मखदूम शाह महमूद कुरैशी पिंडार में पहुंच चुका है।